चाचा शफी मोहम्मद मेमून जी यारी जे महफिल में एकड़ो गरीब जेको आखिर में वेठो आ जुतड़न में वेठो आ वेठो त आखिर जुतड़न में आ पर उन जे दिल में चाहे मौला तू थो जानी मुझो अल्लाह जानदो आ मुझा मदीने जो घोट जानदो आ मुसलमान अर्ज कयो सी मौला ओ मुझा सुना करीम रब असा के की खबर पे मखसूब कहड़ो आ ऐ महबूब कहड़ो आ जागो था पोया जागो था माशाअल्लाह मुझा दोस्तो इहो न सोच जो त पोया वेठा हूं इहो न सोच जो त दूर वेठा हूं बस इहो सोच जो त मदीने वारे मीर जे निगाह में वेठा हूं जो त मुझा दोस्त अजीज मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दरबार में सोदो हिन जिस्म जो न हलदो आ हिन ज़ाहिरी रंग रूप जो न हलदो आ सोदो सरकार मदीना जे दरबार में अल्लाह जे दरबार में हिन दिलन जो सौदो हलदो आ केतरो वेझो हुजे या परे हुजे जेकॾहिं दिलड़ी करीबात परे हूंदे भी वेझड़ो आ पर जे दिल करीब नाहे त वेझ हूंदे भी परे आ लतीफ सरकार पढ़ा के वेझड़ा